मुझे सफ़र जा साथी जेके मुझे सूबाई क़यादत जा दोस्त वेठल मुझे मरकज़ी कायदीन मूंसां गॾु वेठल मां थोड़ो सिंधी में ॻाल्हायां जो मुझा पटे भाई एॾा वेठा आहिनि पाण अॼु भी प्रेस क्लब गोलार्जी जो सदर आहियां तक़रीबन 20-25 साल का सहाफ़त सां लाॻापियल आहियां 15-14 साल कावशी केटियन के ॾिनोसीं अली गाज़ी साहिब टुटो तो मुंहिंसां ज़ाती रिश्ता आहिनि वरी पंहिंजी अख़बार न घेरे वियो इन्ही जे करे कुछ मुख़्तसर सिंधीअ में पोइ वरी पंहिंजे बिरादरी सां मुखातिब थींदुसि पंहिंजे तकरीर जी शुरुआत मिठाई जे हिन बैत सां वरी कयां थो त झण पीअनि झंगल रहनि मुंहिंजा आया धण धणी अचन लॾे वेहन गॾे घर में भित हणी वाह वाह मुंहुं वणी मजलिस मार उड़ंदी जी पाकिस्तान मुंहिंजा दोस्तो निहायती शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे सफ़र जे साथियुनि जो ख़ुसूसन ज़िले नवाबशाह जा साथी हिते काफ़ी वेठल आहिनि नाला वठण खां वधीक को दोस्त रहिजी वेंदो सम्झां तो सफ़र जा साथी फौरन नवाबशाह मां मूंखे मिलिया ॿियो जेकॾहिं आल पाकिस्तान जो बुनियाद सम्झंदुसि त उहो नवाबशाह ज़िलो जंहिंमें हिन पार्टी जो वजूद आहे आल पाकिस्तान मरी इतिहाद जी ज़रूरत छो पई पहिरीं वज़ाहत कंदो हलां त मूंखे फ़ख्र आहे त सिंध जा आहियां मूंखे फ़ख्र आहे त मदीन जा आहियां मूंखे फ़ख्र आहे त लाड़ी आहियां लाड़ जा आहियां लाड़ी आहियां मुंहिंजी हिन धरती सां बेइंतिहा मोहब्बत आहे मुंहिंजा वॾड़ा त ज़रूर बलोचिस्तान खां आया आहिनि पर मुंहिंजी जन्म भूमि ही है हिन धरतीअ सां मूंखे एतिरो प्यार आहे जेतिरो मूंखे पंहिंजे जीजल माउ सां आहे मुझी सियासी माज़ी सजी जीएसएन तहरीक में गुजरी जेकॾहिं जीएसएन तहरीक में मुझा सीनियर दोस्त गुलबंद जकरानी साहब डॉक्टर कादर मक्सी साहब बशीर कुरैशी डॉक्टर दोदो साईं अलीसर साहब जूनियर स्टेप में साईं जीएम सैयद जो वेझो कारकुन रही चुको आहियां उन्हीं का पोइ सम्झा तो साईं का पोइ कम परस्ती अलविदा करे चुकी पछाड़ी में मुझा कुछ साथी हुआ हाणे कांग्रेस असी नाले मात्र रहियासीं वोट जे हिसाब सां असी मुख़्तलिफ़ साइडन में वियासीं ज़मीर जरासी अज भी सिंध सिंधु असां आहे सब का पहिरीं त हिन प्लेटफॉर्म ते हिकिड़े शइ जी मज़ामत कयां थो जेको वफ़ा असांजे सिंध जे बेटनि ते दाड़ा आणे पियो पाकिस्तान मरी इतिहाद के प्लेटफॉर्म ता उन सख्त लफ्ज़न में मज़ामत कयां तो एंट्री में कमीनन के ललकारे चवां तो त हिन धरती ते रहंदड़ हर गैरतमंद कौम हिन धरती जो पुट है तू सिंधु जे सिंध जे वहदानियत सां खेडण बंद कर जॾहिं भी मुझा सिंधी ॿाहिरि जाॻिया त ही भी सब सिंधी आहिनि भी सब सिंधी आहियां पाण सिंधी आहियां पंहिंजे सिंधी ॿाहिरनि सां कुले सां मिलाए ऐलान जंग कंदुसि उन अल्ताफ़ पोते सां जेके मुंहिंजे धरती माउ जे वहदानियत सां खेॾण जी कोशिश पिया कनि दोस्तों आल पाकिस्तान मरी इतिहाद जी ज़रूरत छो पई पहिरीं तकरीबन समझा तो को भी कम्युनिटी न रहियो है जिन जो इतिहाद न थी चुका है खासकेरी इतिहाद है भट्टी इतिहाद है बागड़ी इतिहाद है कोली इतिहाद है भील इतिहाद है जमाली इतिहाद है गोटाणी इतिहाद है मतलब हर कौम जो इतिहाद है पर इतिहाद होण खपे इतिहाद सबका पहिरीं पंहिंजे धरतीअ जे दिफ़ा पंहिंजे सिंध वासियुनि जे दिफ़ा लाइ करणु खपे उनजो मंशूर उनजो सोच इहो ई हुअणु खपे त हिन धरतीअ जो सपूत पुट आहियां हिन धरतीअ जो हिलाली पुट आहियां उन्हीं खां पोइ पंहिंजे कम्युनिटी जा मसइला मुझो तो इतिहाद सभी कौमन जा जुड़ी चुका हुआ
मरी कबाइल जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ है, उहा निराली तारीख़ है। ब्रिटिश जे दौर खां वठी पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ विढ़ंदा अचनि, अॼु ॾींहं ताईं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि खां पंहिंजी धरती जेका असल आबाणी वतन है बलोचिस्तान सरज़मीन खसियो वियो, उहो माइग्रेशन थी आया, काफ़ी तादाद में सिंध में आया, 80% सिंध में मरी रहनि था, ॿिया पंजाब विया, KP थी विया, ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मरी बिरादरी रहे थी।